दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। खुराक खाते जोही जे फूड इंस्पेक्टर गुलाम सरवर सूमरो दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां फूड इंस्पेक्टर इंचार्ज WPC जोही क्राप 2020-2023-2024 गुज़िरियल साल इंचार्ज हुअसि। 24,000 कणक जूं बोरियूं जोही शहर जे सेंटर में रखियमि। जगह घटि हुजण जे करे बाक़ी कणक न्यू सब्जी मंडी बाईपास दादू ते स्टॉक रखायमि। जीअं सीज़न ख़त्म थींदे ई मूं हैदराबाद हाईकोर्ट सगोरी में 24,053 CP ते दाख़िल कई। असांजी कणक दादू खां हैदराबाद मोलहड़ी सेंटर ते शिफ्ट कई वञे, पर ठेकेदारनि जी सुस्ती जे करे कणक शिफ्ट न थी सघी। मथां बरसातूं शुरू थी वयूं, जंहिं करे कणक ख़राब थी वई आहे। हींअर ताईं हैदराबाद हाईकोर्ट सगोरी में केस हलंदड़ आहे। दादू शहर जा कुझ अताई सहाफ़ी एहसान ज़ोर, सिकंदर पंवर, अफसर जतोई ॿिया न्यू सब्जी मंडी बाईपास ते अची धमकाइनि था ऐं भते ॾियण जी घुर कनि था। न ॾियण जी सूरत में चवनि था त असां हर रोज़ तव्हां ई खाते ख़िलाफ़ सोशल मीडिया ते पोस्टूं हलाईंदासीं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाइनि था। फूड इंस्पेक्टर इल्ज़ाम लगायो त सोशल मीडिया ते कूड़ियूं अफ़वाहूं हलाए मुंहिंजो ऐं खाते जो नालो बदनाम करे रिश्वत वठण लाइ ब्लैकमेल कनि पिया। मुख़ालिफ़ मनगढ़ंत इल्ज़ाम लगाइनि पिया। हुन चयो त मुंहिंजी ज़ाती ऐं खाते ख़िलाफ़ किरदार कुशी कंदड़ अनासरनि ख़िलाफ़ इख़्तियारियूं नोटिस वठी ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ अदालत जो दरवाज़ो खड़कायो वेंदो।